सिंध हाई कोर्ट सखर की अदालत में 15 क़त्ल केसनि समेत ॿियनि दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी आहे। अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। साफ़िन समेत 15 ॼणनि जे क़त्ल केसनि ऐं ॿिनि केसनि में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी। अदालत जवाबदारनि जी गिरफ़्तारियुनि बाबति दाख़िल दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अवां खे आगाह कई पिया सहाफ़िन समेत 15 ॼणनि जे क़त्ल केसनि ऐं ॿिनि केसनि में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्तनि जी ॿुधणी कई वई आहे। अदालत जवाबदारनि जी गिरफ़्तारियुनि बाबति दाख़िल दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सिंध हाई कोर्ट सखर की अदालत में 15 क़त्ल केसनि समेत ॿियनि दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी आहे। अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सहाफ़िन समेत 15 ॼणनि जे क़त्ल केसनि ऐं ॿिनि केसनि में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी। अदालत जवाबदारनि जी गिरफ़्तारियुनि बाबति दाख़िल दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सिंध हाई कोर्ट सखर की अदालत में 15 क़त्ल केसनि समेत ॿियनि दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी आहे। अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सहाफ़िन समेत 15 ॼणनि जे क़त्ल केसनि ऐं ॿिनि केसनि में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी। अदालत जवाबदारनि जी गिरफ़्तारियुनि बाबति दाख़िल दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सिंध हाई कोर्ट सखर की अदालत में 15 क़त्ल केसनि समेत ॿियनि दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी आहे। अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सहाफ़िन समेत 15 ॼणनि जे क़त्ल केसनि ऐं ॿिनि केसनि में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी। तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मरुड़ उमर खां। जी मरुड़ उमर आगाह कजो। जी बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर डिवीज़न में क़त्ल थी वियल ॿिनि सहाफ़िन सूदो 15 खां वधीक ॼणनि जे क़त्ल केसनि ऐं मंशा ऐं मुख़्तलिफ़ नोइयतनि जे केसनि जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। घोटकी जे शहीद थी वियल सहाफ़ी सुखैल रिंद बचल पुनियो ऐं ॿियनि क़त्ल थी वियलनि जे वारसनि तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट सखर बेंच जस्टिस अली हैदर अदा ते ॿधल सिंगल बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ सखर खैरपुर घोटकी नौशहर ज़िलनि जा पुलिस ऑफिसर एफएसओज नेब एंटी नार्कोटिक्स फोर्स एंटी करप्शन जा जेके ऑफिसर आहिनि उहे पेश थिया। उन दौरान वकील अदालत खे ॿुधायो त घोटकीअ में सहाफ़ी सुखैल रिंद हुनजे मासूम जेका आहे बाड़ी आहे ऐं शहीद सहाफ़ी बचल गुनियो खे जेको आहे क़त्ल कयो वियो आहे। पर हिन महिल त घोटकी पुलिस हुन जा जेके कातिल आहिनि हुनखे गिरफ़्तार नाहे कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ जेके सखर डिवीज़न जे अंदरि क़त्ल थी वियल आहिनि दहरकीअ में जेको आहे ॿ सॻा भाउर आहिनि मोहम्मद शरीफ़ जखराणी गुलाम मुर्तज़ा जखराणी ऐं मुख़्तियार जखराणी जा बि जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार दहरकी पुलिस गिरफ़्तार नाहे किया। ऐं नौशहर फिरोज़ में जेको आहे मोहब सोलंकी ऐं अतर सोलंकी जो जेको जवाबदार आहे डीएसपी अब्दुल हमीद पवर हुनखे बि नौशहर फिरोज़ पुलिस गिरफ़्तार थी करे। खैरपुर में जेको आहे शागिर्द दरिया ख़ान फयाज़ कोराई हुनजो पीउ नादर कोराई अमर ज़ुबैदा कोराई खे क़त्ल कयो वियो आहे। पर खैरपुर पुलिस जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न थी करे ऐं जवाबदार उन्हनि खे केसनि खां हथियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं अदालत जेको आहे वधीक जेको आहे उन केसनि जे हवाले सां पुलिस ऑफिसर जेको आहे कावड़ जो इज़हार कयो वियो ऐं अदालत इहे रिवायत ॾिना त झांगुड़ में क़त्ल थी वियल अब्दुल लतीफ़ जेको जागीराणी आहे ऐं क़त्ल केस जो जवाबदार यूसी चेयरमैन आज़म जागीराणी जेको आहे हुनजी जेको हुनखे फंड मिले थो रिमार्क्स ॾिना विया त उहो छो जेको आहे फंड करण जे लाइ कोन लिखियो वियो आहे हुनखे छो न गिरफ़्तार कयो वञे। त पुलिस ॿुधायो त हुन जा ज़ाती कमियूं ऐं जहिड़ा आहिनि हुननि जे करे गिरफ़्तार नाहे थी सघियो। अदालत मुख़्तलिफ़ जेके सहाफ़िन सूदो क़त्ल थी वियल आहिनि 15 खां वधीक ऐं मंशात ऐं करप्शन मुख़्तलिफ़ जेके नोइयत जा केसिस आहिनि हुन में रूपो जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ जेके दाख़िल दरख़्वास्त आहिनि फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। जी मेहरबानी अवां जी मरुड़ उमर आगाह करण लाइ।